बिछा हाला में एंजल वेलफेयर ट्रस्ट पाकिस्तान जी चेयरपर्सन समीना नवाब पारा चेयरमैन म्यूनसिपल कमेटी जवार गुल मोहम्मद पवन सां गॾु ईसाई बिरादरी जी इबादतगाह चर्च जो दौरो कयो वियो। ईसाई बिरादरी पारां ॾिनल ख़ुसूसी दावत ते समीना नवाब हाला पहुची चर्च जो दौरो कयो, जिते ईसाई बिरादरी जे औरतुनि ऐं मर्दनि संदसि गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो। सिंधी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। इन मौक़े ते समीना नवाब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी तंज़ीम बिना के रंग नस्ल ज़ात पात जे पाकिस्तान जी अवाम जी ख़िदमत करे रही आहे। असांजे नाले ते जेलनि में बेरक़ूब पिणु क़ाइमु आहिनि। हुन हाल जी ईसाई बिरादरी जे बेबहान मिसकिननि यतीमनि ऐं ख़ासि तौर ते नियाणी खे बाख़्तियार बणाइण लाइ सिलाई कढ़ाई भर्त जो तरबियती मर्कज़ ऐं पढ़ियल लिखियल नौजवान छोकिरियुनि ऐं छोकिरनि लाइ कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर खोलण जो पिणु ऐलान कयो वियो आहे, त जीअं हू जदीद दौर जी ज़रूरतुनि मूजिबि फ़नी महारतूं हासिल करे सघनि। तक़रीब जी पुॼाणी ऐं ख़ुशीअ में उमेद जी अलामत तौरु एडवांस क्रिसमस जो केक पिणु काटियो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।